रोज़े की हालत में हम बिस्तरी करण सां इहा शइ रोज़े जो टोड़न करार ॾिनो इन सां रोज़ो टुटी पवे थो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जे माण्हू खां रोज़े जी हालत में इहा ग़लती थी वञे थी उन माण्हू खे खपे त हिकिड़ो ग़ुलाम आज़ादु करे त उन माण्हू जे लाइ टियों ऑप्शन इहो आहे त 60 मिस्कीननि खे खाधो खाराए। अॻियो सवाल है शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली साहब का। हाफ़िज़ साहब लवारी का अब्दुल अज़ीज़ रहमू साहब पूछन था तो रोज़े की हालत में घरवारी से हम बिस्तरी करण बाबत शरीयत जो छा हुकुम है? हदीस किताब सही बुखारी के अंदर किताब सोम के अंदर इमाम साहब बाब क़ाइम कयो इज़ा जामा फ़ी रमज़ान और इन हदीस आंदी सूं तो पाण करीम सलात वसलाम जन रोज़े की हालत में हम बिस्तरी करण सां रोज़े के इहो सम्झो त इहा शइ रोज़े जो टोड़न करार ॾिनो इन सां रोज़ो टुटी पवे थो। बल्कि उन सां गॾोगॾु पाण करीम सलात वसलाम जन अहिड़े कमु करण वारे जे लाइ सम्झो हिकिड़ो कफ़ारो बल्कि सख़्तु कफ़ारो ॾसियो आहे त पाण करीम सलात वसलाम फरमाया जे माण्हू खां रोज़े जी हालत में इहा ग़लती थी वञे थी उन माण्हू खे खपे त हिकिड़ो ग़ुलाम आज़ादु करे। जेकॾहिं उन में इन जी ताक़त कान्हे का त 2 महीना मुसलसल उहो माण्हू रोज़ा रखे। जेकॾहिं इहो बि नथो करे सघे त उन माण्हू जे लाइ टियों ऑप्शन इहो आहे त 60 मिस्कीननि खे खाधो खाराए। त यानी कि इन अमल सां रोज़ो ख़तमु थी वेंदो। रोज़े ख़तमु थियण खां बाद में उनखे इहा शइ बतौर कफ़ारे जे अदा करणी पवंदी। अल्लाह पाक तव्हां सभिनी कहिड़ी कोताही खां अमान में रखे। जज़ाकल्लाह वसन जज़ा बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।